नाज़रीन, कराची के इलाइक़े गोलीमार में 5 माड़ इमारत ड्रही पट पइजी वई, जंहिंजे नतीजे में 6 औरतुनि ऐं 3 ॿारनि सूधो फ़ौतियुनि जो अंग वधी 12 थी वियो आहे ऐं केतिराई ज़ख़्मी थी पिया आहिनि, जॾहिं त पाक फ़ौज जा जवान ऐं ॿिया रज़ाकार मलबे हेठां दबियल माण्हुनि खे कढण जे लाइ रेस्क्यू ऑपरेशन में मसरूफ़ आहिनि। उन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे धरती टीवी जो रिपोर्टर इमदाद सुमरा। जी इमदाद सुमरा, इन हवाले सां वधीक ॼाणिजो। जी बिल्कुल, असां हिन वक्त मौजूद आहियूं कराची के इलाइक़े न्यू गोलीमार में, जिते अफ़सोसनाक वाक़ियो थियो आहे, जॾहिं त हिते 3 मंज़िला इमारत जेको आहे उहा धमाके सां किरी पई आहे, जॾहिं त हिन इमारत किरण सां जेको आहे सो तक़रीबन 4 माण्हुनि जे फ़ौत थियण जा इतला मिली रहिया आहिनि ऐं 10 खां वधीक जेको आहे उहे ज़ख़्मी आहिनि, जंहिंखे फ़ौतियुनि ऐं ज़ख़्मियुनि खे जेको आहे सो सिविल अस्पताल ऐं आबादी शहीद अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे, जॾहिं त हिन वक्त वाक़े वारे हंधि इमदादी टीमूं पहुतल आहिनि, जॾहिं त हिन इलाइक़े में जेको आहे सो पुलिस ऐं रेंजर्स वॾे तइदाद में पिणु पहुतल आहे ऐं इमदादी टीमूं जेको आहे उहे इमदादी कार्रवायूं करे रहियूं आहिनि, जॾहिं त हिन वक़्तु जेको आहे सो इलाइक़े में जेको आहे सो ख़ौफ़ हिरास छायल आहे। जी।